शैइन हय्य अल-अलिय्युल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानु फरमायो आहे वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्य। असां पानी मझां हर शइ खे ज़िंदगी बख़्शी आहे। इंसाननि जो, जानदारनि जो, जानवरनि जो जियापो ज़िंदगी जो दारोमदार पानी ते आहे। पानी इंसान जी ज़िंदगी की ज़रूरत आहे ऐं पानी खां सवाइ न कोई जानदार जियो रही सघंदो, न इंसान ज़िंदा रही सघंदा। जहान जो निज़ाम जेको आहे अल्लाह ताला पानी खे बुनियाद बणायो आहे। ऐं अल्लाह जो शुक्र आहे पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे। पाकिस्तान जो बुनियाद मईशत जो ज़राअत ते आहे ऐं ज़राअत जो बुनियाद पाणी आहे। ख़ुसूसन असांजी सिंध जी मईशत जो दारोमदार सॼो पाणी जे मथां आहे। मां को सियासतदान कोन आहियां, न मुंहिंजो कंहिं सियासी पार्टी सां तालुक आहे, पर सॼी सिंध में अल्लाह जो शुक्र आहे मुंहिंजा मुरीद आहिनि, मुंहिंजी जमायत आहे ऐं गरीब तबिको आहे ऐं उन्हनि सभिनी जो जियापो ज़राअत ते आहे। उनजो गुज़र सफ़र ज़राअत ते आहे। ही मला फ़क़ीर आहिनि, हिननि जो ज़िंदगी जो जियापो पाणी ते आहे। ॻोठनि जा ॻोठ असांजी जमात जा अहिड़ा माण्हू आहिनि जेकी जंहिंजी ज़िंदगी जो दारोमदार ई ज़राअत ते आहे। हिन वक़्तु सिंध जे पाणी जी हिकिड़ो विरहाङो थियल आहे। 1991 में थियो। उन खां अॻु में सिंध तास मुआहिदो थियो हुयो। उन में सिंध जे सूबनि जो पाणी तक़सीम थियो हुयो। भई सिंध खे एतिरो हिसो मिलंदो, पंजाब खे एतिरो मिलंदो, बलूचिस्तान खे एतिरो मिलंदो, ख़ैबर पख्तूनख्वा खे एतिरो मिलंदो। हिन वक़्तु सिंध जो जेको पाणी आहे उन ते नाजाइज़ तरह सां 6 केनाल ठाहिया था वञनि पिया चोलिस्तान पंजाब जे इलाइक़े में, जेका सिंध जे हक़नि सां सरासर ज़्यादती, ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। चोलिस्तान जो इलाइक़ो आहे जीअं असां वटि थर आहे, तीअं हिकिड़ो वारियासो इलाइक़ो आहे जिते गर्मी जो दर्जे हरारत तक़रीबन 50 डिग्री ताईं वधी वेंदो आहे। उते नहर खोटणु, नहर वहाइण ऐं अहिड़ी गर्मी में रेत जे इलाइक़े में इहो अकुल जे ख़िलाफ़ ॻाल्हि आहे। हिंदुस्तान कहिड़ो तजुर्बो कयो हुयो जंहिंमें उन्हनि खे नाकामी थी, पर असांजे माण्हुनि खे हल्को शौक़ु आहे सिंध खे तकलीफ़ पहुचाइण जो ऐं इहे जेके 6 केनाल ठाहिण जो मनसूबो कयो वियो आहे, असल में उन सहराई इलाइक़े खे आबाद करणु ऐं सिंध जे ज़रख़ेज़ आबाद ज़मीनुनि खे वैरान करण जो हिकिड़ो मनसूबो। सो जेकॾहिं इहो मनसूबो कामयाब थो थिए ऐं ज़ोर शोर सां कमु हली रहियो आहे, जेके तव्हां सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदो त उन्हनि जा कम हलनि था पिया। सो असीं इन कार्रवाई जी सख़्त मज़म्मत कयूं था। मस्जिद जे महराब ऐं मिंबर मंझां असीं इन ज़ालिमाना कार्रवाई जे ख़िलाफ़ आवाज़ उठायूं था।
ये सियासी आवाज़ ना, ये मजहबी आवाज़ है, ये दीनी आवाज़ है, ये असांजे ज़िंदगी जे जियापे जो आवाज़ है। जेकॾहिं ये केनाल ठहनि था त सिंध जी ज़राअत तबाह थींदी ऐं सिंध सां सॾाणियल जेकी लखे माण्हू आहिनि उन्हनि जे बेरोज़गार थियण जो ख़दशो आहे। माहौलियाती तवाज़ुन बिगड़ंदो ऐं जेकॾहिं कुझु पाणी असांजो दरिया मंझां समुंड खे छोड़ करे थो त उन सां इहो थिए थो त समुंड खे पोइते पाणी खे धिके थो दरिया में पाणी जे नतरी समुंड वरी चढ़ाई करे मथे अचे थो हज़ारे एकड़ कटे ज़िले जा समुंड में डुबी आहिनि। जेकॾहिं इहो पाणी उते न छॾिबो इहो दलील ॾियनि था त भई पाणी तव्हांजो समुंड में थो वञे बेफ़ाइदो थो वञे, इहो बेफ़ाइदो कोन्हे। इहो सिंध जी बका जे लाइ आहे जो पाणी खे समुंड में छॾणु ज़रूरी आहे ऐं उते जेको आबी जीवत आहे, पल्लो आहे या तुमर जा ॿेड़ा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जो जियापे जो दारो मदार जॾहिं दरिया जे पाणी ते आहे उहो जॾहिं समुंड में छॾिजे थो त इहो सिंध जी बका जे लाइ ज़रूरी शइ आहे। जेकॾहिं इहे केनाल ठहनि था ज़ाहिर आहे त सिंध दरिया जेको सिंधू दरिया आहे उनखे सुकाईंदा, उते पाणी जो रोकींदा त पोइ हिते पुछड़ जेको आहे असां सिंध पुछड़ में आहियूं, पुछड़ सुकी वेंदो। जेकॾहिं सिंध खे सुकायो थो वञे तो उन जा 100 नुक़सान मुमकिन है। तव्हां ॿुधणु चाहींदव जेकॾहिं दरिया खे रोकियो थो वञे त सिंध जी ज़राअत, मईशत ऐं रोज़गार तबाह थी वियो। दरिया सुकी वियो त हारी बुखूं कटींदा। टियों नंबर दरिया सुकी वियो त वाहन जे अंदरि पाणी न ईंदो, फसल सुकी वेंदा। दरिया सुकी वियो त मलाह मच्छीमार उहे बुख मरंदा। दरिया सुकी वियो त सामुंडी पाणी ज़मीन जे अंदरि घिड़ी ईंदो। दरिया सुकी वियो त ज़मीनूं वैरान थी वेंदियूं। दरिया सुकी वियो त मिठे पाणी जा जर ख़तम थी वेंदा। जर जेको हेठि पाणी आहे न उन खे बि दरिया जो पाणी अचे थो त जर भरियल हुजनि था मिठे पाणी जा। ऐं जेकॾहिं दरिया सुकी वियो त जानवरनि ऐं पखियुनि खे बि पाणी न मिलंदो। 9 नंबर दरिया सुकी वियो त माहौलियाती तवाज़ुन बिगड़ी वेंदो। 10 नंबर दरिया सुकी वियो त वॾनि शहरनि में पीअण जो पाणी घटिजी वेंदो। हींअर बि कराची में टैंकरनि ते पाणी थो अचे। ऐं जेकॾहिं दरिया सुकी वियो त तुमर जा ॿेला उहे वण सुकी वेंदा। दरिया सुकी वियो त समुंड ज़मीन गिड़काए वेंदो। दरिया सुकी वियो त सामुंडी इलाइक़ा गैराबाद थी वेंदा। दरिया सुकी वियो त आबादगार कर्ज़ी थी पवंदा। दरिया सुकी वियो त बदअमनी बेरोज़गारी वधी वेंदी। दरिया सुकी वियो त ठटे ऐं बदीन जूं ज़मीनूं वैरान थी वेंदियूं। दरिया सुकी वियो त हैदराबाद ऐं कराची जो पाणी बंदि थी वेंदो। दरिया सुकी वियो त सिंध जा ॻोठ शहर वैरान थी वेंदा। दरिया सुकी वियो त नौजवान लट पलाण ते मजबूर थींदा। 20 नंबर दरिया सुकी वियो त ज़रई पैदावार ख़तम थी वेंदी। 21 नंबर दरिया सुकी वियो त सिंध में ॾुकार जहिड़ी सूरत पैदा थींदी। दरिया सुकी वियो त सनअती शोबो मुतासिर थींदो। दरिया सुकी वियो त दरियाई ॿेला ख़तम थी वेंदा। कचे जो इलाइक़ो जेको आहे। दरिया सुकी वियो त सिंध जो क़दीम सकाफ़ती वरसो ख़तरे में पइजी वेंदो। दरिया जो सरसब्ज़ ज़मीनूं रेगिस्तान में तब्दील थी वेंदियूं। दरिया सुकी वियो त मौसमी तब्दीलियूं तेज़ थींदियूं। दरिया सुकी वियो त गर्मीअ पद वधी वेंदो। दरिया सुकी वियो त मिटीअ जी ज़रख़ेज़ी ख़तम थी वेंदी। दरिया सुकी वियो त नायाब जानवर ऐं ॿूटा ख़तम थी वेंदा। 3 नंबर आहे दरिया सुकी वियो त खाधे जी खोट ऐं इज्तिमाई बदहाली अची वेंदी। दरिया सुकी वियो त सियासी ऐं समाजी इंतशार पैदा थींदो ऐं सिंध में हिकिड़ी एहसास ऐं महरूमी पैदा थींदी। भई असांजो वॾो भाउ पंजाब जेको आहे उहो असां सां ज़ुल्म थो करे।
इनमें के नफ़रत पैदा थींदी सूबनि जे दरमियान ऐं इन जो नतीजो इहो निकिरंदो त पाकिस्तान जी जेका इकाई आहे वफ़ाक़ आहे उनखे नुक़सानु पहुचे। तव्हां ॾिसो हींअर ख़ैबर पख्तूनख्वा में बि हालात साज़गार कोन्हनि, बलूचिस्तान जा हालात बि दिगर कोन आहिनि, सिंध रहियल आहे सो सिंध खे बि इन तरह सां अहसास महरूमी में मुब्तला कयो थो वञे पियो। हिन वक़्तु सिंध जा रुॻे सियासतदान न, रुॻे क़ौम परस्त न, पर मज़हबी तबिको हींअर कुझु शिया उलमा जूं तक़रीरूं ॿुधियूं आहिनि, सुन्नी आलमनि जूं तक़रीरूं ॿुधियूं आहिनि, पीर बुज़ुर्ग मशाइख़ फ़क़ीर वज़ीर हर तबिके जा माण्हू इन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारनि था त इहे केनाल न चयो। ऐं ख़ुदा जाणे उन्हनि हुकुमरान या पॉलिसी साज़नि खे कहिड़ो मफ़ाद आहे, छा था चाहिनि, सिंध खे तबाह करणु था चाहिनि या पाकिस्तान जी दुश्मनी उन जे मन में आहे। सो असीं उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा इहे ज़ालिमाना मनसूबा बंदि कयो ऐं सिंधियुनि खे अहसास महरूमी में मुब्तला न कयो। इन जो नतीजो अॻिते हली ॾाढो ख़राबु निकिरंदो। ऐं जेकॾहिं 31 नंबर दरिया सुकी वियो त सियासी ऐं समाजी इंतशार पैदा थींदो। दरिया सुकी वियो त मुअनि जो दड़ो ख़तरे में पइजी वेंदो। दरिया सुकी वियो त सिंध जा क़दीम वापारी रस्ता ख़तम थी वेंदा। दरिया सुकी वियो त पाणी महांगो थी वेंदो। दरिया सुकी वियो त आम माण्हुनि जी सिहत मुतासिर थींदी। दरिया सुकी वियो त कच्चे जा इलाइक़ा वैरान थी वेंदा। दरिया सुकी वियो त मच्छी मारण जो कारोबार ख़तम थी वेंदो। दरिया सुकी वियो त समुंड जो पाणी अॻिते वधंदो। दरिया सुकी वियो त पाणीअ ते बेड़ शुरू थींदी। दरिया सुकी वियो त शहरनि जा वाटर सप्लाई जा सिस्टम बेकार थी वेंदा। दरिया सुकी वियो त झंगली जीवत ख़तरे में पइजी वेंदी। समुंड किनारे आबाद माण्हुनि खे लॾ पलाण करणी पवंदी। दरिया सुकी वियो त आबी जानवरनि जो नसुल ख़तम थी वेंदो। दरिया सुकी वियो त दरियाई किश्तियुनि जो कारोबार ख़तम थी वेंदो। दरिया सुकी वियो त सामूंडी वापार मुतासिर थींदा। दरिया सुकी वियो त ज़रई बहरान शिद्दत इख्तियार कंदो। दरिया सुकी वियो त सिंध जो क़दीम ज़रई निज़ाम तबाह थी वेंदो। 48 नंबर आहे दरिया सुकी वियो त सिंध में ज़रई बहरान शिद्दत इख्तियार कंदो। 49 नंबर आहे त दरिया सुकी वियो त सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी मुश्किल थी वेंदी। दरिया सुकी वियो त सिंध जो वजूद ख़तरे में पइजी वेंदो। दरिया सुकी वियो त सिंध जी ज़राअत ते जेको दारोमदार कंदड़ कारोबार आहिनि उहे ख़तम थी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध में वारीअ जा तूफ़ान उथंदा। दरिया सुकी वियो त सिंध में समुंड खां ईंदड़ लूण अठो पाणी वधी वेंदो। दरिया सुकी वियो त सिंध जे आबादगारनि जी आमदनी ते ख़राब असरात पवंदा। 55 नंबर आहे दरिया सुकी वियो त पुछड़ी जा माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर थींदा। 56 नंबर आहे दरिया सुकी वियो त सिंध जा बैराज ऐं वाह ख़ुश्क थी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध जो कुदरती हुस्न ऐं सूंहं मुतासिर थींदी। दरिया सुकी वियो त सिंध ते कुदरती आफ़तूं वधी वेंदियूं। दरिया सुकी वियो त सिंध जा फसल नास थी वेंदा। दरिया सुकी वियो त चौपाए माल लाइ चारो मुश्किल थी पवंदो। सिंध जे आबी वसीलनि ते इन्हिसार कंदड़ सनअती इदारा तबाह थी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध जे समाजी इस्तेहकाम ते ख़राब असर पवंदा। सिंध जी ज़राअत ते दारोमदार रखंदड़ सनअतूं बि मुतासिर थींदियूं। सिंध में कणक चांवर ऐं कपह जी पैदावार मुतासिर थींदी। दरिया सुकी वियो त सिंध जी सयाहत ते ख़राब असर पवंदो। दरिया सुकी वियो त सिंध जा बाग़ पाणी जी खोट सबबि तबाह थी वेंदा। दरिया सुकी वियो त माहीगीरनि जे रोज़गार जा ज़रिया ख़तम थी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध जा जागलू इलाइक़ा बि मुतासिर थींदा। दरिया सुकी वियो त सिंध जे आम माण्हुनि में गुरबत वधी वेंदी। दरिया सुकी वियो त सिंध जी क़दीम दरियाई वापार जो ख़ात्मो थी वेंदो। दरिया सुकी वियो त सिंध में आलूदगी वधी वेंदी। दरिया जे सिंध जे कुदरती वसीलनि ते दारोमदार कंदड़ कारोबार ख़तम थी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध जी मईशत ते शदीद बुरा असरात पवंदा। दरिया सुकण सबबि वण सुकी वेंदा, ऑक्सीजन जी खोट थींदी।
दरिया सुकी वियो त सिंध जा क़दीम दरियाई मार्ग वैरान थी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध जा शहर पाणी जे बहरान जो शिकार थींदा। दरिया सुकी वियो त कच्चे जा केतिरा ई शहर पाणी जे खोट सबब वैरान थी वेंदा। दरिया सुको त सिंध में पाणी जो ज़ख़ीरो कंदड़ डंडूं बि मुतासिर थींदियूं। जिन सां मंछरा किंजरा ये डंडूं इन्हनि में दरिया जो ई पाणी अचे थो। जेकॾहिं दरिया में पाणी न हूंदो त डंडूं सुकी वेंदियूं। ऐं हज़ारे ॻोठ तव्हां मंछर में वञो न, किंजर में वञो, मंछर जे अंदरि बि हज़ारे माण्हू रहनि था। मोहन जा ॻोठ आहिनि। असांजा जमाती फ़क़ीर आहिनि, उते ईंदा आहिनि, दावत कंदा आहिनि। ऐं मंछर जा माण्हू मीलाद जूं रेलियूं कढंदा आहिनि ॿेड़ियुनि जे ज़रिए। ऐं पंहिंजो किंजर जे किनारे ते ॻोठ आबाद आहिनि इन पाणी जे आसिरे। जेकॾहिं पाणी न हूंदो त इन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी अजीरत बणिजी वेंदी। 78 नंबर आहे त दरिया सुको त सिंध में पाणी जो ज़ख़ीरो कंदड़ डंडूं बि मुतासिर थींदियूं। दरिया सुकी वियो त सिंध जे कुदरती वसीलनि जो ज़ियाह थींदो। दरिया सुकी वियो त सिंध में मईशत जी बहाली ॾुखी थी पवंदी। दरिया सुकी वियो त सिंध जी सियासी सूरत हाल ते ख़राब असरात पवंदा। दरिया सुकी वियो त सिंध में रोज़गार जा मौक़ा घटिजी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध में पाणी ते थींदड़ तकरार वधी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध जा ज़रई मंसूबा नाकाम थी वेंदा। दरिया सुकी वियो त सिंध जे तालीमी इदारनि में बि बहरान पैदा थींदो। सिंध जी खुराक ते दारोमदार कंदड़ सनत ते बि ख़राब असर पवंदो। सिंध में पाणी जी किल्लत सबब सिहत जे मसइलनि में वाधारो थींदो। सिंध जे हारियुनि ऐं मज़दूरनि जो जीअण मुश्किल थी पवंदो। सिंध जे आम माण्हुनि जी ज़िंदगी जे मेयार ते ख़राब असर पवंदो। सिंध में ज़राअत सां लाॻापियल तालीमी इदारा मुतासिर थींदा। सिंध में कुदरती वसीलनि जी खोट सबब हालतूं बद खां बदतर थींदियूं। दरिया सुको त सिंध में पाणी जे ज़ख़ीरनि लाइ मुतबादिल वसीला न मिलंदा। दरिया सुकी वियो त सिंध जी सियाहत मुतासिर थींदी। दरिया सुकी वियो त सिंध जी आब हवा ते ख़राब असर पवंदा। दरिया सुकी वियो त सिंध जे मौसमी निज़ाम में शदीद तब्दीली ईंदी। दरिया सुको त सिंध में ज़रई औज़ारनि जी पैदावार ते असर पवंदो। 97 नंबर आहे त दरिया सुकी वियो त सिंध जो अवाम पाणी जे बूंद बूंद लाइ सिकी पवंदो। दरिया सुकण सां सिंध जे माण्हुनि जी नफ़्सियाती सिहत ख़राब थींदी। 99 नंबर आहे त दरिया सुकी वियो त सिंध जा सरसब्ज़ निज़ारा ख़तम थी वेंदा। 100 नंबर आहे दरिया सुकी वियो त सिंध जो मुस्तक़बिल शदीद बहराननि जो शिकार थी वेंदो। इहे 100 नुक़सान आहिनि जेके हुन किताब में लिखिया आहिनि। किताब जो नालो आहे दरिया ते घाड़ो। ऐं पोइ इन में मूं इन जा साइंसी नुक़सान, समाजी नुक़सान, इक़्तिसादी नुक़सान इन किताब में मूं लिखिया आहिनि। इंशाअल्लाह तरीक़े खां कुझु थी वेंदो त असीं जेकी पॉलिसी साज़ आहिनि उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे फ़क़ीरनि जो आवाज़ ॿुधो, हिन मस्जिद ऐं महराब जो आवाज़ ॿुधो, हिन फ़क़ीरनि जी सदा ॿुधो ऐं असांजी सिंध सरसब्ज़ सिंध खे वैरान न कयो। असांजी सिंध सां दुश्मनी न कयो। जेकॾहिं तव्हां सिंध सां दुश्मनी कई त तव्हांजी पाण बि साईं कोन रहंदी। जेकॾहिं सिंध सां तव्हां दुश्मनी रखी त इहा सिंध जी दुश्मनी न आहे, इहा पाकिस्तान जी दुश्मनी आहे। असांखे पाकिस्तान जे चपे चपे सां प्यार आहे, इंच इंच सां प्यार। पंजाब असांजा भाउ आहे, बलोचिस्तान बि असांजो भाउ आहे, ख़ैबर पख्तूनख्वा बि असांजो भाउ आहे। पर इहो मक़सदु न आहे त हिकिड़ो भाउ ॿिए भाउ सां ज़ुल्म करे, ज़्यादती करे ऐं जेकॾहिं वरी को भाउ रण करे त चओ त तव्हां बग़ावत था कयो। पर इहा कहिड़ी बग़ावत आहे? असां पंहिंजे दर्द जी दाव न कंदासीं छा? हिकिड़े माण्हू खे धकु हणी उनखे ईज़ा अचे चयो त रण बि न कर। रण कीअं कोन कंदो? उन वीचारे खे धकु त हणो त रण त कंदो न। त हीउ मस्जिद जे महिराब जो हीउ रण आहे, हीउ दिलि जो ॾुख आहे जेको असां पंहिंजे पॉलिसी साधन खे ॿुधायूं था। तव्हां अॼु आयो सुभाणे न हूंदो, तव्हांजी कुर्सी सुभाणे न हूंदी, पर सिंध सां जेका तव्हां ज़ुल्म कयो इहो तव्हांखे तारीख़ माफ़ न कंदी।
तंहिंजे करे असीं गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे इहे जेकी केनालनि ते कमु हले थो पियो उनखे यकदमि बंदि कयो वञे ऐं ऐलान कयो वञे, टीवी ते अची बस वारा अख़्तियारी वारा ऐलान कनि त केनालनि जो कमु बंदि आहे। त असां सिंध जे माण्हुनि खे दिलि खे तसली थिए। अलाह ताला दिल शानो पाकिस्तान खे आबाद ऐं शाद रखे, असांजे सिंध खे क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखे। चओ पाकिस्तान पाइंदाबाद, पाकिस्तान सिंध जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन। वअला आलिहि व सहबिहि अजमईन। या मौला असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त कर, असांजे सिंध जी हिफ़ाज़त कर, सिंधु दरिया जी हिफ़ाज़त कर। या मौला पंहिंजे हबीब जे सदके सिंध जी वसंदड़ धरती खे आबाद शाद रखंदा। या मौला सिंधु नदी खे सदाईं क़यामत ताईं